मत मुझे अल्लाह भाई बाकी तू हिते वनी दूध पाए। अरे काने काने तो वने मुआ ओ केरा मुल्क बरियो मुल्क बरियो बाद के साथ जाती इतने मुझे मारा जो पूरो पिलाना माए ते खुदा दे तो बाद के साथ हां वनी जल्दी वनी दुश्मन पहुंची विया भई हलो मत अमा इने के छा थियो अमा अल्लाह ये बड़ खरा जे सरे खैर हो जे हिको ठकावा बाहर में वो भगो भी ओड है अल्लाह खैर किरण मां फसिया किरण मां असम गा लगा के चढ़ गई नंढारे से जो कोई पुलिस को गिद्या दे उधर दे हक खान ही तो छाक है पर जो मौत पर हथन सा खरीद गई हाणे तोखे न मौत का को भी बचाए न थो सके आके खान गो विलन अम्मा बाबा वियो काॾे अब्बा मुखे केड़ी खबर त काॾे वियो मां को हुनजे पेरन सां हली वई हुस जो मुखे खबर हुंदी त काॾे वियो अम्मा कुछ जांच त कयो बाबा किना वियो आहे चाची चाचे कमदार के गोले मां हथ कदम तू सिर्फ भागुल सा मिली अदा जो कम पको कर अब्बा सही गाल कयाई न भागुल वठई नथी दे चाची कीअं भी करे भागुल के राजी कर ए अदा जो निकाह कराए वठ ओए वही तमाशो दिस त खेड़ा के सजे गोठ में किए तो ख्वार किया अब्बा चैम न मु ॾाढो जोर लातो पर मार पवे ने खैरा के एड़ियूं तक हुनके पटियूं पढ़ाई वई है एड़ियूं पटियूं पढ़ाई वई है जो हु हाने मुझी का गाल समझे ही नथी जे ये थियो ए अदा जी शादी न थी त खेड़ा असा के घर में वेहण कोन नींदी जे घर में मुजो वेहण हराम थियो तो पो सजे गोठ जो सुख मियाए छडींदुस अब्बा जेरन नथी मने त आऊं छा कया हाने जोरी जब्बार ए भागुल जो लाउताऊं कोन लराइंदस यो कम तवा के जबरदस्ती या कुर्ब सा करो पंदो जे भागुल न मनो ए खेड़ा मुजो जीण जंजाल क्यों कोई तवा के जिंदा कोन छडींदुस अरे इहे धमकियूं मुखे न दे ये धमकियूं उन्हन के दे जेके तोखा वाकिफ न हुजन मुके सजी खबर तग में सही तो केतरा खून कया आइन ये बात मां न होंदो ए जेकी भी गाल कई थम न वा पूरी कई थम पूरी अज ताई मजू जी बंदूक मा कोई भी जिंदा बची ना है सको छो त मौत के बयो नालो है मजू निकल मुझे घर मा भली मुझे खून करे छज जा वो तो के पंजे खून ही माफ कयो तू भले पंजे खून मुके माफ न क जाए भली तो अल्लाह जे दर दाई थी ए मुके दोज़ख के हवाले करा जाए पर हाने तो के जिंदा न छडी तुम पेरा भागुल जो कम पूरो क्या वो तो के दिसी रहा तुम तो के हल वडो आयो है बेचारो धमकी डरवारो सकल सांडो के जाए जो इहो तो मुके मारे अम्मा बाबा ते ठिकाने को मजू तो के मारी नो ना बा छले मुके मारी दो दाहो पुट तू को खौफ न कर वेठी आया ना जे वरी हिते आयो न तो सिसी ते लत रखी बीदी सा खुरड़ो न हणी सकंदो मार का खुदा जी पैसे तू दिल में न कर समझा तो मजदू मुआरी याद के बदगिलाए छो जो थोड़ो घणो कुछ भी मिलंदो वो हाणे मजदू के मिलंदो आई मुके बचाया केडी अच आज कत्ल करने जो इरादो था
जी तव्हां जीयु जंहिंखे चयम झिड़कते खां मिलियम चोट ॾाढी रसम पर कयम दरगुज़र जीयु जंहिंखे चयम झिड़कते खां मिलियम चोट ॾाढी रसम पर कयम दरगुज़र जान जिन ले दिनम से नकादी थियम जान दिल ले दिनम से नकादी थियम चोट ॾाढी रसम पर कयम दरगुज़र चोट ॾाढी रसम पर कयम दरगुज़र प्यार जी चाव में प्यार जी चाव में के बसाती मिलिया जून जे सिज जिया गोठ वारा जलिया ये ख़बर जा ना मुंहिंजी मिठदी मां ईअं थियसि न ॾींदुमि मां तुंहिंजे करे पूरी दुनिया सां मिलंदुसि पर मजदू खे ईअं तोसां मिलंदुसि न ॾींदुमि तोसां मजदू खे ईअं मिलंदु अॼु खां पोइ मां ॾंडो खणी तद ते वेही थो रहां पोइ ॾिसां थी इहो मजदू कीअं थो मुंहिंजी महबूबी खे तंग करे छो त मां वॾो खूनी माण्हू आहियां मजदू खे कुतो न कयुमि त मुंहिंजो नालो अलाह बचाए वलल ख़ान ॾिठो ख़ान न आहे सिकंदर खान मां त चवां थो तव्हां मोटरसाइकिल ते चढ़ी वञो असांजी गाड़ी ते वञो ऐं कुझु हमरा साण कयूं हाँ सिकंदर साहब कमाल खान सही पियो चए हिन वक़्तु रुस्तम आपे खां ॿाहिरि आहे किथे को नुक़सान न करे विझे न मूंसां खान न रुस्तम जे पुॼण लाइक़ु मां आहियां कल्ह मां पंहिंजे ख़्यालनि में हुउमि तॾहिं रुस्तम चोरीअ कुते वारो चक खणी वियो सिकंदर खान असां नथा चाहियूं त असांजी जुए में तो मथां का आफ़त अचे इन करे असां पंहिंजा हमरा थो करियूं पर तव्हां पाण कानून जा माण्हू आहियो असां खां वधीक तव्हां बहितर ॼाणींदा हूंदो मुंहिंजो हल्को न कयो अलाह ख़ैर कंदो उहो बि जमादार ॿाहिरि अची विया ठीक है सिकंदर साहब तो कोई सदाई बाबा साईं जेकॾहिं रुस्तम जे अॻियां अची वियो ऐं ॿिन्ही मां केर बि मरे थो त कोई बि फ़ाइदो असांजो आहे छो त जेकॾहिं रुस्तम मरे थो त असांजे दुश्मन जेकॾहिं सूबेदार सिकंदर मो त पोइ हू कानून जो माण्हू आहे ऐं रुस्तम मथां कानून जो ज़ोर वधी वेंदो बस पीरल बस
मूसा खान जा पालतू कुत्ता मरी विया टुकड़नि ते पलटियो वञो। हल दिल जाए कर अकबर, दिल जाए कर। असांजे हूंदे तोखे कुछ भी कोन थींदो। समझा दो खाना, समझा दो। तव्हां जहिड़े दोस्तनि जे हूंदे मां छो सुस्त थींदुसि? महिरबानी डॉक्टर साहब। गुल जी खानू। हाणे ॿुध, हुकुम कर खानू। डॉक्टर खे शहर छॾियो अच ऐं दवा बि वठी अच। अचो डॉक्टर साहब। थोरो ख्याल सां वञिजो, पुलिस जो ज़ोर लॻो पियो आहे। बेफ़िक्र रहो खानू, हाणे एतिरो आसानी सां पुलिस खे वटि कोन ॾींदासीं। अचो डॉक्टर साहब। थोरी तुंहिंजी तबियत सुधरी पवे पोइ दिलावर खान खे ॿुधाईंदुसि त खानू खर दिमाग़ सां फिटाइण जो अंजाम पंहिंजे मौत खे दावत ॾियण जे बराबरि। हाकिम खान जेकी माण्हू असांजे सॾ ते अंधो एतबार करे अखियूं बंदि करे अची पेश पवनि, तूं उन्हनि जे पुठीअ में वार करे पंहिंजे मौत खे आवाज़ ॾिनो आहे। अदा वॾा हाकिम खान जो जिस्म कंहिं कच्ची मिट्टी जो तराशल नाहे जो दुश्मन अची उन खे भोर भोर करे वञनि। बाबा साईं इहा ॻाल्हि मञींदे पेसे त तेॾा जिस्म मिट्टी दा ठहियल नहीं, पर ओॾो बि खानू खर दिमाग़ खानू खर दिमाग़ वो सिर्फ रोक दे सौदे करने रोक दे। बस बस मौलू बस। हाकिम खान जे साम्हूं बि कंहिं दुश्मननि जा कसीदा न ॻाईंदो कर। मौलू दुश्मननि जा कसीदा कोन थो ॻाए। इहो हिकु अहिड़ो कड़ो सच आहे जंहिंजी सचाई तुंहिंजे अॻियां जल्दी थी जल्द। अॼु ताईं दुश्मन असांजे दर ते बंदूकूं इन लाइ नाहिनि खणी आया त असीं माण्हू आहियूं मोहबती, जिन खे असां मोहबत जी रमज़ सां पिए रिझायो। उन्हनि मथां तव्हां दुनालियूं हलायूं आहिनि, दुनालियूं, ऐं हाणे उन्हनि जे क्रोध खे मुंहुं ॾियण लाइ तयार थी वञो। वॾा बाबा ॻाल्हि घाटे खां चढ़ गई है, उन्हा को मिले रोकण ॾाढी ॾुखी ॻाल्हि है, ॾाढी ॾुखी ॻाल्हि। बस 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 मौलू बस। ये विच में पंहिंजी ताना ही न ॾेखार ऐं ट्रपा बि न ॾे त काटो न मरोड़ छॾे। हाकिम खान बस। तूं हाणे तमीज़ जो सफ़ तूं ओरा खे चुको आहीं, पंहिंजे पराए नंढे वॾे जो एतिराम बि विसारे छॾियो अथई। रोक पाण खे, किथे ईअं न थिए त तोखे मां धिका ॾेई तो ॿाहिरि कढी छॾियां। अदा साईं, तव्हां हिन मामूली नौकर जे करे मूंखे तव्हां तो धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾींदो? हा हाकिम खान, हा हा, असां माण्हू आहियूं मोहबती, इन करे असां रत जा रिश्ता न आहियूं ॾिसंदा। असांजे वेझो उहे हूंदा आहिनि जेके माण्हू मिठा ऐं मोहबती हूंदा आहिनि। बाक़ी तो जहिड़ो क्रोधी माण्हू भली मुंहिंजो सॻो भाउ छो न हुजे, उनखे हिक ई ठोकर सां ॿाहिरि कढी छॾींदो आहियां। निकिरी वञे त निकिरी वञ हाकिम खान, मां चवां थो निकिरी वञ मुंहिंजे नज़र जे अॻियां। वञा थो, मां वञा थो अदा वॾा, पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां कन खोले ॿुधी छॾियो। अॼु खां पोइ ही हाकिम खान वरी हिन दर ते कोन ईंदो।
खेर त आहे रब ॾिना, खेर त आहे। खेर किथे अचर, खेर किथे? मुल्क ॿई उथियो आ। न बारूद जी बुई आई, न गोलियुनि जा ददका ॿुधासीं, ईअं ई मुल्क ॿरी उथियो। अजर ॿुधण में आयो आहे त रुस्तम इंस्पेक्टर सिकंदर मथां हमलो कयो आहे ऐं पाण सीरियस आहे, जमादार मारिजी वियो। इहो त मूसा खान जो कुत्तो हुयो, कुत्तो। अधमो त ईअं सम्झ त मुल्क तां अधु ॾमर घटिजी वियो। पर कानून जो माण्हू मो आहे, पुलिस माठ करे कान वेहंदी। हा अचर, मुंहिंजी सलाह वठो त कुझु ॾींहं हिन ठिकाणे तां हटी वञो। न रब ॾिना, न कुझु बि थिए, पर मां पंहिंजो ही माग छॾे कोन वेंदुसि। इहा बेवकूफ़ी चइबी आहे अचर, इहा बेवकूफ़ी चइबी। मूंखे छॾे ॾे रब ॾिना, मूंखे छॾे ॾे। जेकॾहिं वरी हेॾां जो रुख कयूं त अहिड़ो हशर कंदोसान, अहिड़ो हशर कंदोसान जो वरी ग़लतीअ मां बि हेॾां जो रुख न कंदा। अचर, चोर या लोफर न आहे मो, पुलिस जो माण्हू मोलाए, पुलिस जो केॾो बि बदमाश छो न हुजे, पर पुलिस पंहिंजी साख बचाइण जे लाइ नह चोटी जो ज़ोर ज़रूर लाहींदी। लाइण ॾे उन्हनि खे पंहिंजो ज़ोर रब ॾिना। असां बि हाणे 4 अखियूं खोले था वेहूं। चइबो त पुलिस सां टक्कर खाइण जो पूरो शौक़ु अथई। न रब ॾिना, न पुलिस सां टक्कर खाइण जो शौक़ु नाहे, पर हिन जाइ तां हटंदासीं कोन। मूंखे पूरी पक आहे त हिन जॻह ते पुलिस जो शक कोन ईंदो, पर जे आयो बि त पोइ उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं। पर जेकॾहिं हीअ जॻह छॾे कंहिं ॿिए पासे निकिरी वियासीं त इहा निभागी पुलिस घाटे में ज़रूर लॻंदी। फिलहाल हिते रहियल आहियूं, जेकॾहिं उन्हनि खे ख़बर पइजी वई त पोइ हितां निकिरी वेंदासीं। पोइ थोरो होशियारी सां रहिजो अचर। तूं बेफ़िक्र रह रब ॾिना, असां अॻे खां वधीक होशियार आहियूं। हाणे तोखे इजाज़त आहे। ठीकु आहे, बोला भाई। हला भाई। तो परेल अञा भला कावड़ दिल ते बीठल आहे छा? बसू जे तोखे पुलिस खां न टंगराइम मुंहिंजो नालो परियल न आहे। वॾो आयो आहे साईं, मूंखे पुलिस खां टंगराइण लाइ। तमामु जल्द ॿुधंदे तोखे पुलिस खां उहो कुटको ॾियारींदुमि जो तुंहिंजो रड़ियूं सॼो ॻोठ ॿुधंदो। झको थी, झको थी। ज़रूर को डीएसपी जो एतमाद हासिल कर ॾे, पोइ जे मां तोखे ढाले ॼाणाए माराए न छॾियो त मुंहिंजो नालो परियल पेरे वाढी न आहे। मूसा खान, जॾहिं तव्हां चओ था त सिकंदर जे हिते अचण खां पहिरियां बि उन ते हमिलो थियो त तव्हां असांखे इतला छो न ॾिनो? इहा नई ॻाल्हि न आहे निसार ख़ान, का नई ॻाल्हि न आहे। हिकु इंस्पेक्टर जे मथां हमिलो थियो आहे, तव्हां चओ था त इहा नई ॻाल्हि न आहे? छो त असां मथां अलाए केतिरा भेरा हमला थी चुका आहिनि ऐं हर हमले जी ॼाण असां तव्हांखे ॾींदा रहिया आहियूं। पोइ इहो ॿुधायो त तव्हां छा कयो? जेकॾहिं हिन हमले जी ॼाण बि असां तव्हांखे ॾियूं हा त पोइ छा तव्हां सिकंदर खान मथां ॿिए हमले थियण खां पहिरियां मुजरिमनि खे गिरफ़्तार कयो हा? हेलो साईं, मां थो ॻाल्हायां, मां परियल, तव्हांजो मुख़बर। 2 मिंट। हाणे ॻाल्हि कयो। साईं, मुंहिंजो रूपो चवाण जी ख़बर खणी आयो आहियां। कहिड़ा कहिड़ा? हिकिड़ो अचर ऐं ॿियो हुनजो साथी। जंहिं ठिकाणे ते रहनि था उन्हनि जी पूरी ॼाण अथई? हा हा साईं, हा।
सर छा हुकुम आहे? अचो मूंसां। निसार साहब असां लाइ छा हुकुम आहे? वक़्तु आयो त ॿुधाए छॾ।